Welcome to Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. जीना होगा मरना होगा लड़ना होगा मेरा फैसला पाकिस्तान स्टील मिल्स में 4,500 मुलाजमन की जबरी बरतरफ़नि खिलाफ मुलाजमन जो सुबह का मलीर में बिन कासिम रेलवे ट्रैक ते लगल धरणो जारी। बिन कासिम ट्रैक समेत मुख्तलिफ रेलवे स्टेशन से ट्रेनूं बीजी वयूं। मुज़ाहिरीन पारां बरतरफ़नि वारो फ़ैसिलो फौरी वापस वठण जो मुतालबो क़ौमी शाहराह ब्लॉक करण जो बि चितावरी छॾियो। डीसी मलीर सां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं नाकाम। मुलाज़मन बरतरफ़नि वारो फ़ैसिलो वापस वठण ताईं एहतजाज ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। वफ़ाक़ी सरकार स्टील मिल्स खानगानी मुलाज़मन की जबरी बरतरफ़िन की हतमी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत में इजलास दौरान रेप केसिस में ॾोहारियुनि खे नामज़द करण वारो कैस्ट्रेशन कानून फौरी लागू करण की मंजूरी ॾेई छॾी। कोरोना वैक्सीन लाइ $150 मिलियन की रक़म मुख़्तस करण की मंजूरी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त ॿेट सिंध जा आहिनि, इस्लामाबाद खणी वञण जो को इरादो नाहे। सिंध हुकूमत NOC ॾियण बाद में फिरी वई। ॿेटनि ते शहर अॾण सां लखें नौकरियूं मिलंदियूं ऐं घर ठहंदा। उन चयो त जलसनि ते पाबंदी आहे, पर जलसनि में ॿीहरनि खे न रोकींदासीं। जलसनि बाद घुरिबल कानूनी कार्रवाई ज़रूरु कई वेंदी। मुल्तान में PTM के जलसे की FIR दाख़िल। केस में अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी के टिन पुटनि ऐं ॼातल जवाबदारनि खे शामिल कियो वियो। कोरोना की भञकड़ी 16 NKO साउंड एक्ट जा कलम लगाया पिया। जलसे दौरान आतिशबाज़ी कंदड़ लीगी वर्कर्स खिलाफ केस दाख़िल कयो वियो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान खिलाफ आमदनी का वधीक असासन वारे मामले मुबैना करप्शन की जांच में तेजी। नायब KP के ॿिनि ॼणनि खे तलब करे वरितो। नायब मूजिब गुल असगर ऐं नूर असगर खे 10 दिसंबर ते नायब पेशावर जो ऑफिस सॾायो वियो आहे। नायब दावा कई आहे त इंक्वायरी दौरान इंकशाफ थियो त ॼाणायल ॿिन्ही ॼणनि वटि अहम सबूत आहिनि। पेश न थिया त कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। गुल असगर ऐं नूर असगर जो वास्तो डेरा इस्माइल खान सां आहे। पूरी दुनिया में मुंहिंजी रुगो हिकु ई मिल्कियत आहे। पाकिस्तान में मौजूद उन मिल्कियत ते हुकूमत जो कब्ज़ो आहे। अॻूणे नाणे वारे वज़ीर इसाक़ डार जो लंडन में परॾेही ख़बर इदारे खे इंटरव्यू। इसाक़ डार चयो त लंडन में मुंहिंजी का बि मिल्कियत नाहे। दुबई वारो घर ॿारनि जो आहे जेके उते 17 सालनि खां कारोबार करे रहिया आहिनि। पंहिंजा समूरा असासा ज़ाहिर करे चुको आहियां। नायब सियासी मुखालफ़नि ख़िलाफ़ इंतकाम लाइ इस्तेमालु थींदो रहियो आहे। हिकु सवाल जे जवाब में इसाक़ डार चयो त फ़ौज जो सॼो इदारो न, पर उन जा कुझु माण्हू पाकिस्तान में जमहूरियत खे कमज़ोर कंदा आहिनि, जेके मार्शल लॉ बि लॻाईंदा रहिया आहिनि। हुकूमत सां फ़िलहाल कंहिं बि मामले ते ॻाल्हियूं न थींदियूं। चयो हो त मुल्तान जलसो ज़रूरु थींदो, अलाह जी मर्ज़ी सां ईअं ई थियो। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत खे समूरे मुल्क जो आवाम नज़र नथो अचे। जलसो किथां नज़र ईंदो? हुकूमती रिट ख़त्म थी चुकी आहे। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी चयो त हुकूमत बिजली, पाणी, दुकान ऐं खाधो बंदि करे कारकुननि खे जेल में बंदि कयो। हिकु हफ़्ते खां वठ पकड़ थी रही हुई। इहे त डिक्टेटरशिप में बि नाहे थींदो। हुकुमरान हाणे चवनि पिया हीअ त जलसी हुई। बिलावल खे कोरोना हुअण सबबि असवा भुट्टो ज़रदारी मुल्तान में जलसे खे ख़िताब कयो। लाहौर वारे जलसे खे बिलावल ज़रदारी ख़िताब कंदो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जो पैरोल सुभाणे ख़त्म थींदो। पंजाब सरकार पैरोल ते आज़ादी वारे मुदे में वाद वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नवाज़ लीग अॻवाननि घरू खाते खे दरख़्वास्त कई हुई त बेगम शमीम अख्तर जे लालाणे ते माण्हू ताज़ियत लाइ अची रहिया आहिनि। तंहिं करे शहबाज शरीफ ऐं हमज़ा जे पैरोल जे मुदे में वाद कई वञे। पंजाब के वॾे वज़ीर जी मुआविन फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे इंसानी हमदर्दी तहत पैरोल ते आज़ादु कयो वियो। पैरोल जे मुदे में वाद नथी थी सघे।
सिंध के केतिरा बि फंड्स ॾियो ख़र्च न आहिनि थींदा। सूबे में इंसाननि जो जीअण तंग आहे त वण कीअं बचंदा। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा दरियाउनि ढंढनि ऐं वाहन ते वणकारी केस में रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त सिंध वाहिद सूबो आहे जिते मामला ॿिए तरीक़े सां हलंदा आहिनि। धाड़ेल पकड़नि जे नाले ते सखर ऐं लाड़काड़े में ॿेला वॼा विया। सिंध पुलिस ॾोहारी त छा हिकु पोपत बि पकड़े न सघी। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान सिंध सरकार अॻभराई रिपोर्ट पेश न कई। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कावड़ जो इज़हार कंदे चयो त ऑफिसर स्कूली ॿारनि जी तयारी करण बिना अची वेंदा आहिनि। सिंध जे आपाशी ऐं ॿेले खाते जा माण्हू जेल वेंदा, संदन नौकरी बि हली वेंदी। अदालत सिंध जे आपाशी ऐं ॿेले खाते खां 2 हफ़्तनि में रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। बिलियन ट्री सुनामी प्रोग्राम केरु पियो हलाए, किथे बि को वण नाहे पोखियो वियो। सुप्रीम कोर्ट बिलियन ट्री सुनामी प्रोग्राम जो रिकॉर्ड तलब करे वरितो। मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत जो सेक्रेटरी तलब। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद डीजी माहौलियात सां मुखातिब थींदे चयो त बनीगाला में पंहिंजे घर अंदरि वण लॻाया हूंदा। इस्लामाबाद खां कराची ताईं दरियाहनि जे किनारनि ते किथे बि वण न आहिनि। पंजाब सरकार खे बि तौहीन अदालत जो नोटिस जारी करियूं था। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त केपी में ॿेले खाते जो समूरो अमलो चोर आहे। नारायण कागन त कचिरो बणिजी वियो आहे। नथिया गली, मालम जबा ऐं मरी में किथे बि वण न आहिनि। सुप्रीम कोर्ट कोयटा में मुर्दार पहाड़ी ते वण पोखण जो हुकुम ॾींदे चयो बलूचिस्तान में पहाड़नि खे बि मुर्दार बणायो वियो आहे। सिंध जूं समूरियूं टीचिंग अस्पतालूं हाणे बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मातहत हलंदियूं। सिंध सरकार नोटिफिकेशन जारी करे छॾियो। कराची जी डॉक्टर रुतफा अस्पताल, लियारी जनरल अस्पताल, LMC, खैरपुर मेडिकल अस्पताल, गुलाम मोहम्मद महर सखर ऐं चानका अस्पताल लाड़काणो तोड़े ॿियूं अस्पतालूं शामिल। ज़नाना वार्ड में इन्हनि मर्दनि जो कहिड़ो कमु आहे। असांजी का हुते सिक्योरिटी न आहे। ऑफिसनि में घुराए करे ॾाढो बदतमीज़ी सां पेश अचो वञे थो। अॼु बि DC साहब असांजे डॉक्टरनि सां ॾाढी बदतमीज़ी कई आहे। ॾाढी वॾी लेवल ते असांजे डॉक्टरनि खे इहो चयो वियो आहे त तव्हां किलर आहियो। ॻाल्हियूं जेको ऑफिस में घुराई असांखे चवनि था त तव्हां अचो ऐं ऑफिस में असांखे ॿुधाए छा थियो, पोइ वरी तव्हां असांजी बेइज़ती था कनि। ॾिसो तव्हांखे कुझु बि करणी आहे, असांजे डॉक्टरनि जूं ग़लतियूं आहिनि जूं इंक्वायरी करायो न तव्हां, पोइ जेकॾहिं असीं कसूरवार आहियूं त असांखे भले सज़ा ॾिनी वञे। या त पोइ असां सभिनी WMO जी जेका आहे हुन नौकिरी तां रिज़ाइन आहे। वी वांट सिविल अस्पताल मिठी में गोरहारी औरत जे फौत थियण वारे वाक़े जी इंक्वायरी दौरान DC ऐं डॉक्टर्स विच में मुहमारी बाद अस्पताल में कम छॾ हड़ताल। डॉक्टरनि ऐं अमले जो DC थरपारकर ख़िलाफ़ कश्मीर चौक ते धरणो। सुभाणे सॼे ज़िले जी अस्पतालुनि में तालाबंदी जो ऐलान। डॉक्टरनि इल्ज़ाम हयो आहे त DC मोहम्मद नवाज़ सोहो MS समेत डॉक्टर सां बदतमीज़ी ऐं गारकन कई। डॉक्टरनि खे हथकड़ियूं लॻाइण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। DC जो मौक़िफ़ आहे त सिविल अस्पताल में हिकु गोरहारी औरत डॉक्टरनि जी लापरवाही सबबि फौत थी। MS खे इंक्वायरी लाइ सॾायो वियो त ॻिची में पइजी वियो। सिविल अस्पताल में डॉक्टर जी गफ़लत सबबि रोज़ लाश खंजी रहिया आहिनि। अस्पताल कबाड़खानो बणियल आहे। पुछाणो करण ते ब्लैकमेल कयो वञे थो। DC थरपारकर जे रवैये ख़िलाफ़ पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सॼी सिंध में सुभाणे कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। कंदकोट वेझो मेहूं चोरी थियण जी कोशिश दौरान भाॻियुनि ॾोहारियुनि विच में फायरिंग। ॿिनि धाड़ेलनि समेत 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि मां धाड़ेल इलाहू उर्फ ॾाॾो सब्ज़ोई ऐं शारीनो उर्फ उन्हू सब्ज़ोई जा लाश अस्पताल मुंतक़िल। ॻोठाणे शामिल महर जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। SSP कश्मीर ऐं कंदकोट अमजद शेख जो मौक़िफ़ आहे त महर बिरादरी जो ॾोहारनि सां झेड़ो थियो। पुलिस पहुची महरनि सां गॾिजी ॾोहारनि सां मुक़ाबिलो कयो, जंहिंमें 2 धाड़ेल ॾाॾो ऐं शारीनो सब्ज़ोई मारिजी विया, जिन ते 10 लख रुपया इनाम रखियलु हो। ॿ ॾोहारी ज़ख़्मी बि थिया। हैदराबाद में तुलसीदास पंपिंग स्टेशन जे पाणी में ॿीहर पोलियो वायरस जी मौजूदगी जो इंकशाफ। सिहत खाते जूं फुर्तियूं वधी वयूं। DHO हैदराबाद मोहम्मद जुमन बाहूटो चयो आहे त पोलियो वायरस जी पखेड़ रोकण लाइ कोशिश कई पई वञे। DC ऐं सिहत खाते जा अमलदार हिकमत अमली जोड़े रहिया आहिनि। इनकारी वालदेन में सुजाॻी पैदा करे हर ॿार खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा।
गॾण भरिसां ॻोठ जुमा सबेरो में 3 महीननि जी बमबारी साबरीन जी सदाम सबेरो मुबैना तौर ज़हर विघे फौत। वारसनि मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त ॿारड़ी जी माउ जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। उन खेसि ग़लती सां ज़हरीली दवा पीआरे छॾी। ॿारड़ी खे सिहत मर्कज़ पहुचायो वियो पर बची न सघी। कराची जे इलाइक़े डिफेंस में मुक़ाबले दौरान मारिजी वियल 5 जवाबदारनि जे मामले ते PTI अॻवान लैला परवीन ऐं संदसि मुड़ुस अली हसनैन खे बि जांच में शामिल करण जो फ़ैसिलो। पुलिस मौजे मुक़ाबले में मारिजी वियल जवाबदार अब्बास अली हसनैन खे 27 ऐं लैला परवीन खे 33 फ़ोन कॉल्स कयूं। अब्बास जा गैंग लीडर ऐं ॿियनि जवाबदारनि सां बि राब्ता हुआ, जंहिंजो रिकॉर्ड साम्हूं अची वियो आहे। लैला परवीन जे इल्ज़ामनि जो जवाब सबूतनि सां ॾींदासीं। तव्हां त डॉक्टर माहा जे कुटुंब ऐं जवाबदारनि खे लटकाए वेठा आहियो। डॉक्टर इरफान कुरैशी जो नालो केस में छो ख़ारिज कयो? सिंध हाई कोर्ट तरफ़ां डॉक्टर माहा केस जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी दौरान जस्टिस उमर सियाल चयो त डॉक्टर इरफान केस में जवाबदार तौरु नामज़द आहे त खेस कीअं आज़ादु छॾियो वियो। जांच ऑफिसर मौक़िफ़ इख्तियार कयो त डॉक्टर इरफान ख़िलाफ़ के शाहिदियूं बि मिलियूं आहिनि। बरसात सबबि वाक़े जा CCTV फुटेजिस में न मिली सघिया। अदालत चयो इहो त पुलिस जी जांच ते सवालिया निशान आहे। असांखे त शक आहे त DNA नमूना त टेस्ट लाइ न उमाणिया विया हूंदा। अदालत जांच ऑफिसर खां रिसीविंग स्लिप तलब करे वरिता। जवाबदार जुनेद ऐं वकास जी ज़मानत दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। जांच ऑफिसर खे ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ शाहिदियूं पेश करण जो हुकुम। टोपी अचरक शाद साजा सिंध अबादी बाद साजा तुझू वस्तियों ऐं वाहण भला तुझा गुल फुल ऐं तुझा वण भला। सकाफ़त जो ॾियारो आहे, इन में भरपूर नमूने शिरकत करियो ऐं वधि खां वधि पंहिंजी धरती सां नातो निभायो। अचो त इहो नारो हणूं त सिर केरु न ॾींदो सेंदो केरु मयारो यार। अली काज़ी जी कोशिश खे सारायूं था, सकाफ़त उन जी महिनत सां मल्हायूं था। जस अली काज़ीअ खे आ जंहिं क़ौम सॼीअ खे जाॻायो, हिन सिंधड़ीअ में आ साह असांजो। जिए मोहजी सिंध मामा तंहिंजे मथां सदको थियां दुनिया ॾिस जाते अहिड़ो कुर्ब न थई काथे अथ चारा माण्हू सिंध टाइम न्यूज़ साईं पंहिंजी अख़बार जो सॾ ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जो तयारियूं जारी। 6 डिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागिर तक़रीबुनि दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमर खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार। मखां जान सारन मखां मंज़िले इश्क जे चंड तारन मखां काक जी हर कंधीअ जे किनारन मखां दुश्मन सिंध खे फाही सुर के पई सिंध मुर 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 के पई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाद। हेडलाइन्स मां ॾिठूं बुलेटिन जी शुरूआति कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।